अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ah अल्लज़ी जमअ मालन व अद्ददह यहसबु अन्ना मालहु अख़लदह। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, अल्लाह का दुआ है रब इंशाअल्लाह सभी के हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूब जी मोहब्बत में जारे इनई मोहब्बत में शर्माओ अता फरमाए। अल्लाह का दुआ है अल्लाह ताला असांजे जो की हाज़िरी पंहिंजी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए। मदीने वाले साईं के गुलामी में जीअण ऐं मरण जी सआदत अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह माहवार महफिल दरबार आलिया फजलाबाद शरीफ मादनी में अज सां साल नए साल नए साल की पहली महफिल में शरीक आहियूं। अल्लाह का दुआ है रब शाल इन साल के इन ॾिहाड़नि खे असांजे लाइ बाइस बरकत बनाए। अल्लाह ताला मुर्शिदन जे हिन आस्थाने के क़यामत ताईं क़ाइम ऐं क़ाइम फरमाए। असीं हुजूं या न हुजूं, पर अल्लाह की दुआ है ये बेड़ा का इन क़यामत ताईं क़ाइम ऐं क़ाइम रहे। मुसलमान जो इस्लाम सदाई इन महफिलुनि में इन आस्थाननि तक थींदो रहे। रब शाल जा ॻाल्हि ॿुधूं तंहिंजे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा टे आयत में फ़कीर तिलावत कई। उन्हनि में अल्लाह ताला इरशाद फरमायो वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह। बर्बादी आहे उन माण्हू जे लाइ, वैलुल माना तबाही आहे, हलाकत आहे, बर्बादी आहे उन माण्हू जे लाइ लिकुल्लि हुमज़तिन, हर उन माण्हू जे लाइ जेको माण्हुनि ते तान कंदो आहे, ताना ॾींदो आहे, ॿिए खे ताना ॾे तूं अहिड़ो ई तोमें हे आहे, तोमें हीअ कमी आहे, तोमें हीअ कोताही आहे, तोमें हीअ ख़राबी आहे, तानो ॾे माण्हू खे तान करे दिलि रंजाए। ऐं अॻियां अल्लाह फरमायो हुमज़तिन ऐं लुमज़ह। अल्लाह फरमायो हिकिड़ो जेको माण्हू खे ताना ॾे थो ऐं लुमज़ह ऐं बर्बादी आहे उन माण्हू जे लाइ
जेको पुठीअ पोयां माण्हुनि जी ऐब जुई कंदो आहे, पुठीअ पोयां पर पुठ वो माण्हू साम्हूं न आहे, मुंहं ते अचे त ताना ॾे, माण्हू जे पर पुठ अचे त वरी हुनजी गिला करे, हुनजी ऐब जुई करे, हुनजा ऐब ॻोल्हे माण्हू खे ॿुधाए त फलाणो माण्हू जेको आहे उहो अहिड़ो अथव, फलाणे माण्हू में हे ऐब अथव, ये कमी अथव, ये कोताही अथव। सुजान वेठा अल्लाह जो कुरान ॿुधो, मदीने वारे साईं जा फरमान ॿुधो ऐं मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे आस्थाने जो हे पैगाम वञी ॿियनि ताईं पहुचायो। दिलबर साईं जे आस्थाने जो तव्हां ते पैगाम पहुचायां थो, इहो दिलनि ते लिखी वञो ऐं पंहिंजे बातिन जो इस्लाह कयो, छो त असांजा हे आस्थाना माण्हुनि जे इस्लाह जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। हिन दरबारनि ते असांखे हक़ीक़ी ज़िंदगी गुज़ारण जा उसूल सिखण जे लाइ मिलंदा आहिनि। न त तक़रीरुनि में तनक़ीद करण वेंदी आहे, माण्हू वेही तनक़ीद करे, घटि वधि वेही ॻाल्हाए, ॿियनि फ़िरक़नि में तनक़ीद करे, पर मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि फरमायो आहे त तक़रीर उहा कंदा कयो जंहिंमें माण्हुनि जो इस्लाह रखियलु हुजे। तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। अल्लाह वारनि जो पैगाम इहो आहे त माण्हुनि खे नेकी सेखारियो ऐं पुछड़ाइण खां बुराइयुनि खां उन्हनि खे रोकण वारा। असां करमी फ़क़ीर, असां दिलबर साईं जा मुरीद पाण बि बुराइयुनि खां बचंदा आहियूं। अल्लाह जी रहमत में उम्मीद आहे त अल्लाह असांखे अञा गुनाहनि खां बचाईंदो ऐं असां गुनाहनि खां रुकण वारा आहियूं, रोकण वारा आहियूं ऐं पाण बि चङाई कंदा आहियूं, ॿियनि खे बि चङाई जो अमर इंशाअल्लाह। अल्लाह खां दुआ आहे त रब शाल इन ई तरीक़े ते हलाए जेको असांखे मुर्शिदनि सेखारियो। चओ आमीन। सिखो, कुरान ॿुधो ऐं उन ते अमल कयो। रब तो फरमाए वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह, बर्बादी आहे, तबाही आहे उन माण्हू जे लाइ जेको मुंहं ते ताना ॾे, पर पुठ लुमज़ह, पर पुठ माण्हू जी गिला करे, ऐब जुई करे, पर पुठ वेही माण्हू जे मथां तनक़ीद वेही करे, ऐब जुई करे। अल्लाह तो फरमाए इन्हनि ॿिन्ही माण्हुनि जे लाइ अल्लाह बर्बादी तयारु करे छॾी। अल्लज़ी अञा जो को माण्हू अल्लज़ी जमअ मालन व अद्ददह, उहो माण्हू जेको पंहिंजे माल खे घणी घणी लिकाए रखे थो, घणी घणी लिकाए थो रखे। यहसबु अन्न मालहु अखलदह, भाई त हे मुंहिंजो जेको माल आहे इहो हमेशा हमेशा मूं वटि रहंदो, या इहो सोचई ॿी माना हिनजी आहे त हे माल हमेशा हमेशा मूंखे बरक़रार रखंदो। यानी मां ज़िंदा रहंदुसि, सदाईं जे लाइ आहियां, हमेशा जे लाइ आहियां, पैसो सदाईं पियो ख़र्च कंदुसि, घणी घणी लिकाए रखियई। इहो भाई त इहो माल मूंखे फ़ाइदो ॾींदो, इहो भाई त इहो माल हमेशा मूंसां गॾु रहंदो, हमेशा मुंहिंजो साथी हूंदो, मां हमेशा मालदार हूंदुसि। अल्लाह तो फरमाए कल्ला लयुंबदन्न फिल हुतमा, बिल्कुलु न। इन्हनि बदबख्तनि खे ॿुधायो त माल हमेशा रहण वारो न आहे, ये हरगिज़ न आहे, कल्ला हरगिज़ न, लयुंबदन्न फिल हुतमा, वो माण्हू हुतमा में उछलायो वेंदो। हुतमा लफ़्ज़ अल्लाह फरमायो इहो जेको ताना थो ॾे, जेको ऐब जुई थो करे, जेको माल घणे घणे पाण वटि लिकाए थो रखे, हुतमा जे अंदरि उछलायो वेंदो। मां अदराक मल हुतमा, तव्हांखे ख़बर आहे त हुतमा छा आहे? क़ुरान पाण थो जवाबु ॾे। इहे बदकार माण्हू हुतमा में उछलाया वेंदा। मां अदराक मल हुतमा, ख़बर अथव इहो हुतमा छा आहे? अल्लाह सुवाल थो करे ऐं जवाब पाण थो अता फरमाए त नारुल्लाहिल मूक़दा,
या अल्लाह जी भड़कायल बाहि आहे जेके अल्लाह हुतम जो नालो ॾिनो आहे या हुतम आहे सुभान अल्लाह न चओ अस्तगफिरुल्लाह अल्लाह जज़ाब ॾींदा अल्लाह तो फरमाए नारुल्लाहि मुक़दा या अल्लाह जी भड़कायल बाहिया अल्लती तब्तलि अलल अफिदा वा बाहि जेका उन्हनि जे दिलुनि खे जे पकड़ींदी उन्हनि जे सीननि खे जकड़ींदी ओ जेके माण्हुनि खे ताना ॾियनि था माण्हुनि जी ऐब जुई कनि था पराई गिला कनि था माल के अल्लाह जी राह में खैरात करण जे बजाय उनके लिकाए लिकाए गणे अदद लिकाए लिकाए गणे गणे लिकाए था रखन जमा था करे रखन वो बाहि अल्लाह जी भड़काए अल्लाह जेका उन्हनि जे दिलनि खे ऐं सीननि खे पकड़ींदी इन्नहा अलैहिम मुक़सदा अल्लाहु अकबर जो अज़ाब जॾहिं उन्हनि जे मथां थींदो त जीअं माण्हू रोअण दौरान रोंदो आहे जॾहिं माण्हू सुॾका भरींदो आहे सुॾका भरींदो आहे ॻाल्हाए न आहे सघंदो मुक़सदा उनजो ॻाल्हाइण बंदि थी वेंदो ॻाल्हाए न सघंदा अहिड़ो अज़ाब थींदो उन्हनि जे सीननि खे उहो अज़ाब पकड़ींदो जो ये माल जी मोहब्बत रखण वारा अल्लाह जा बेफ़रमान ज़बान मां लफ़्ज़ न कढी सघंदा ऐं उन हुतमा जे अंदरि भड़कंदा रहंदा पिजरंदा रहंदा बचंदा रहंदा ऐं अल्लाह जे अज़ाब जी जकड़ में रहंदा इन्नहा अलैहिम मुक़सदा फी अमदिन मुमद्ददा ऐं वॾा वॾा डिघा डिघा सितून आहिनि या हुतमा जी बाहि में उन्हनि खे अंदरि उछलायो वेंदो ये सूरत हुमज़ा अल्लाह जे कुरान में आखिरी सिपारे जी आयत हुई जो तर्जुमो तव्हां जे आगे पेश कयूं टे माण्हू टिन क़िस्मनि जा अल्लाह ताला उन्हनि जे लाइ अज़ाब जी ॻाल्हि फरमाई हिकिड़ो जेको हुमज़ा ऐं लुमज़ा टियों माल खे जमा करण वारो हिकिड़ो जेको ताना ॾे माण्हुनि खे मेहणा ॾे माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हाए अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्हनि जे लाइ वैल आहे बर्बादी आहे बर्बादी कहिड़ी आहे जेको अॻियां तव्हांजे साम्हूं क़ुरान नतीजो ॿुधायो रब तो फरमाए तव्हां ताननि ॾियण वारा न थियो बल्कि माण्हुनि जा ऐब लिकाइण वारा बणिजी वञो कंहिंजी ऐब जुई न कयो कंहिंजी ऐब जुई त तूं अहिड़ो ई उन्हनि खे लान कयो तान कयो उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो अॼुकल्ह असांजे मुआशिरे में लानत करण जी आदत वधी वई आहे लानत ते लानत आहे मदीने वारे साईं लजपाल नबी महबूब मुस्तफा करीम हिकिड़े सफ़र में हुया हिकिड़ो सहाबी हुजे पंहिंजे घोड़े ते लानत कई लानत कोई हली नथो ये लानत की मदीने वाले साईं फरमायो त घोड़े खे मुंहिंजे काफ़िले खां ॿाहिरि कढो इनखे मुंहिंजे लश्कर खां काफ़िले खां ॿाहिरि कढो जिथे लईन शइ हुजे उते मूं मोहम्मद मुस्तफा जी रहमत न आहे हूंदी हे रहमतुनि वारो काफ़िलो आहे ते लानतूं न विझंदा कयो घोड़े खे कढी ॿाहिरि कयो महबूब ने घोड़े के बाहर कराए छो लानत एडी बदकार शे है एडी घटिया शे है समझो था लानत न कयो केडी ऐब जुई न कयो ऐब कढण सा ऐब जुई करण सा मानू जे दिलनि में इन दुख पहुचंदो आ दर्द पहुचंदो आ तकलीफ पहुचंदी आ अज़ियत पहुचंदी आ त यार हिन में तानो ॾिनो घटि वधि ॻाल्हायो ताना न ॾियो बल्कि माण्हुनि जो इस्लाह करण वारा बणिजी वञो मुस्लिह बणिजो तान करण वारा न थियो ऐब जू न थियो घटि वधि न ॻाल्हायो मदीने वारे साईं फरमायो त मुनाफ़िक माण्हू आहे उनजी निशानी इहा आहे जो जॾहिं ॻाल्हाईंदो त बुरो ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो घटि वधि ॻाल्हाईंदो माण्हुनि सां पुठा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो समझो था त हाणे इहा मुनाफ़िक जी निशानी आहे फ़क़ीरनि जी निशानी आहे नाहे जो कंहिंखे ताना ॾियनि फ़क़ीर उहो आहे अल्लाह जे नबीअ जो सचो उम्मती उहो आहे आशिक़े मुस्तफ़ा उहो आहे जेको ऐब जुई नाहे कंदो बल्कि ऐब ॾिसी बि लिकाए छॾींदो आहे मदीने वारे साईं फरमायो मन सतर सुतिर जंहिं ॿियनि जा ऐब लिकाया अल्लाह उन्हनि जा ऐब लिकाए छॾींदो जंहिं
ॿियनि जा ऐब लिकाया, ॿियनि जे मथां पर्दा पोशी कई, ऐब ॾिठोसीं कंहिं में ग़लती आहे। ग़लती पुट हर कंहिं में हूंदी आहे। इंसान आहे न, इंसान अल्लाह ताला इंसान खे पैदा ई कयो आहे त जीअं ख़ताऊं करे त मां अल्लाह खां माफ़ी वठी मां अल्लाह माफ़ी अता फरमाए। पाणे खे अल्लाह पैदा इन जे लाइ कयो आहे। असांजो अबू आदम अलैहिस्सलाम, सईदना आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो ख़लीफ़ो हुयो। मलाइकनि जो अल्लाह मौला हिन खे पैदा न कजांइ। मलाइकनि खे रब फरमायो आदम खे जोड़ियां थो, मशवरो पे कयो अल्लाह, क़ुरान में इहो वाक़ियो आहे। मलाइकनि जो मौला ये ज़मीन में खून वहाईंदा, रत वहाईंदा, फितनो कंदा, इंसान खे छो थो पैदा करी? रब फरमायो मूंखे ख़बर आहे मां अल्लाह इंसान खे छो थो पैदा फरमायां। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह छॾियो, असांजो अबो हुयो, इंसान जो बाबो हुयो ऐं उलुल अज़म रसूल हुयो। रब फरमायो दाणो न खाइजांइ। घर वारी जल्द दाणो खा, बीवी सां हवा सां। हज़रत आदम दाणो खाधो, दाणो खाई वेठो, अल्लाह फरमायो हाणे जन्नत मुंहिंजी मां निकिरी वञ, निकिर मुंहिंजी जन्नत मां। इंसान जो कमु ख़ता करण ऐं उन खां माफ़ी वठण आहे। ख़ता थी वेंदी आहे, ग़लती थी वेंदी आहे इंसान खां, पर इंसान जो ॿियो कमु इहो आहे त उन ग़लती खे सुधारे, उन ग़लती जी तलाफ़ी करे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हिकिड़ो सहव थी वई, सहव दरपेश आई त इंसान जो कम इहो हुयो जो 350 साल सईदना आदम अलैहिस्सलाम अल्लाह जे हुज़ूर में रोंदो रहियो, मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी अता फरमा, रब बख़्श फरमा। ख़ता थी वई आहे, मौला ग़लती थी वई आहे, मूंखां ऐब थी वियो आहे, मौला माफ़ी अता फरमा। शैतान जो कमु आहे मां पंहिंजी ग़लती जे मथां ॾढ ॾेई ॾियणु। रब फरमाए त आदम खे सजदो कर, कि कोन कंदुसि, आदम खे सजदो न कंदुसि। सजदो न कयई, पंहिंजी ग़लती ते बीह रखो, मज़बूत थी बीठो, मौला मां सजदो न कंदुसि। तूं चवीं तो रब खे लख सजदा कंदुसि, तो अल्लाह खे सवे सजदा कंदुसि, सॼी ज़िंदगी सजदा कया त वरी सजदो कर। आदम खे सजदो न कंदुसि। रब तो फरमाए मुंहिंजो अमूल चई आदम खे सजदो कर, चई सजदो कोन कंदुसि। अल्लाह फरमाए तो निकिर मुंहिंजे आसमाननि मां, तूं लही नहीं रजीम आहीं। इहो रिज पिज क़ुरान जो तर्जुमो तो बयान कयां पियो। निकिरी वियो आदम, हज़रत आदम अलैहिस्सलाम निकिरी आयो ऐं इब्लीस शैतान लहीन में निकिरी आयो। आदम ज़मीन ते पहुतो त अल्लाह खां माफ़ी वरितई। लहीन शैतान ज़मीन ते पहुतो, चई मां त गुमराह थियो आहियां, मौला हाणे ज़िंदगी ॾे त मां ॿियनि खे बि गुमराह वञी कयां। सम्झो था, पाण बि गुमराह थियो ऐं ॿियनि खे बि गुमराह थो करे, ॿियनि खे बि घटि वधि थो ॻाल्हाए, ॿियनि खे बि गुमराही ते आमद थो करे। अकेलो शैतान हुयो, हाणे ॾिस त वञी शैतानी आदतुनि वारा केतिरा माण्हू पैदा थी विया आहिनि। सम्झो था, असां इंसान आहियूं, इंसाननि जो तरीक़ो इहो आहे। पुट सम्झो था, होश आवाज़ में आयो, इंसान जो तरीक़ो इहो आहे जो असांजो अबो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ताज में रोअण खणी आयो हुयो। समझो था, इन रोअण जी जेका फज़ीलत आहे न, मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो किताब अथव रोअण वारी अखि, सिंधी में बि आहे, उर्दू में बि आहे, वञी पढ़ो इंशाअल्लाह। इहो किताब तव्हां पढ़ंदो, तव्हांजे अंदरि ख़ुदि ब ख़ुदि रोअण जी आदत पैदा थी वेंदी। समझो था, एॾो लज़ीज़ किताब मुर्शिदनि करीमनि जो रोअण वारी अखि, उर्दू में बि आहे, रोने वाली आंख नाले सां। एॾो लज़ीज़ किताब आहे ऐं एतिरी मोहब्बत भरियूं ॻाल्हियूं मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि हुन में लिखियूं आहिनि, जो रोअण जा जेके उहे फ़ाइदा आहिनि न, त नंढड़ी ॻाल्हि ॿुधायांव त रोअण जे करे रुठल रब राज़ी थी वेंदो आहे। समझो था, रब राज़ी थी वेंदो आहे। आदम अलैहिस्सलाम रुनो, अल्लाह खां माफ़ी वरितई ऐं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम बाद रिवायत में आहे त अल्लाह ताला जे हुजूर में वसीलो विधई तुझे मुझे लजपाल नबी मिठे मुस्तफा करीम और महबूब मुस्तफा करीम जे सदके माफ़ी अता फरमा। आजिज़ी कई, इंकिसारी कई, दुआ केड़ी पे घुरे, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। मौला असां पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म करे वेठासीं, ख़ताऊं करे वेठासीं, पंहिंजी जान ते ज़ुल्म कयोसीं, हाणे जे तूं न बख़्शींदे
तू भी माफी न ॾींदे असां ज़रूर ज़ुल्म करण वारी क़ौम मां बणिजी वेंदासीं। मौला असांखे माफ़ी अता फरमा। ये आजिज़ी जा लफ़्ज़ वणिया अल्लाह खे। रब फरमायो त जिब्रील वञे हज़रत आदम जे घर में भी अज़ान चओ। अज़ान चई जॾहिं चई अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। रब के हज़रत आदम अलैहिस्सलाम जा कन खड़ा थिया। हज़रत आदम जा कन खड़ा थिया। मोहम्मद मुस्तफ़ा जो इस्म मुबारक ॿुधी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के हर के मौला ओ इहो मोहम्मद करीम इन नबी जे सदके माफ़ी अता फरमा। रब फरमायो आदम जे पहिरें ॾींहुं पहिरें वक्त जॾहिं तो या सहब थी वई हुई पहिरें वक्त जे इहो वसीलो वास्तो खणी अची हा त मां अल्लाह पहिरें ॾींहुं तोखे बख़्शे माफ़ करे छॾिया हा। मुझे बिछड़े मुर्शिद सुने दिलबर साईं फरमाए सुभान अल्लाह। मिली आदम खे हुई माफ़ी वरी इसनू जी कीअं बेरी। मिली आदम खे हुई माफ़ी वरी इसनू जी कीअं बेरी। अंदरी इब्राहिम जी कीअं बाहि थरी। इब्राहिम जी कीअं बाहि थरी। इहो मुंहिंजे नबीअ जो नारो आहे जेको सारे जग जो सहारो आहे। खोट मदीने वारो असांखे अल्लाह नबी महबूब मुस्तफ़ा करीम जो अता फरमायो। नबीन जो सरदार। वॾी ॻाल्हि आहे त हिन पुरफ़ितन ज़माने में अल्लाह वरी मुर्शिद बि दिलबर साईं जो सुभान अल्लाह। करम बालाए करम रहमत जे मथां वरी बि रहमत। अहिड़ी रहमत कंहिंखे न मिली हूंदी जहिड़ी असां करमी भाइरनि खे सो असां अहिड़े नबीअ जा उम्मती सदायूं वरी जेके क़ुरान जा हुकुम आहिनि उन्हनि खे भञी वियो इहो मुनासिब न आहे। सम्झो था त इंसान जो कमु ख़ता करणु मुअर्ज़ पे कयो इंसान जो कमु ख़ता करे वरी उन में अल्लाह खां माफ़ी वठणु आहे। रब का माफ़ी वठे। समझो था हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू गुनाह करे वरी तौबह ताइब थे ताइब थी वञे गुनाह का माफ़ी वठे उन जो मिसाल ई आहे ॼण उन गुनाह जो कमु कयो ई कोन्हे। सुभान अल्लाह। रब बख़्शनहार ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। एॾे मुतवज्जे तो सभई रब फरमायो मुंहिंजी रहमत मां नाउमीद न थियो। ॿी जगह ते अल्लाह फरमायो सूरह हिज्र नब्बे इबाद अन्नी अनल गफूरुर रहीम। गुनाहगारनि खे खुशखबरी ॾियो। नब्बे खुशखबरी ॾियो। मुतनब्बे कर महबूब मुस्तफ़ा गुनाहगारनि खे खुशखबरी ॾे मां अल्लाह वॾो बख़्शणहार रहमत सुभान अल्लाह। शैतान जा पैरोकार न थियो। ख़ता थी वञे तो उन ते ॾढ ॾेई पियो त असां ग़लती कोन थी आहे असां ख़ता कोन थी आहे असां गुनाह कोन थियो आहे उन ते बीह रहो। इहो शैतान जो कमु आहे। बल्कि आदम जो औलाद थियो। आदम अलैहिस्सलाम असांखे दस ॾिनो सबक़ सेखारियो त ख़ता थी वञे त उन में रोई अल्लाह खे परचाइणो आहे। ईअं न थिए जो मुनाफ़िक़नि वारो कमु थिए। कंहिंजी ग़लती ॾिसो ऐब ॾिसो त उन ते वेही उनखे ताना ॾियो उनखे घटि वधि ॻाल्हायो उनखे बुरो भलो चओ उनजी ऐब जुई कयो मुंहं ते ताना ॾियो पर पुठ उनजी वेही गिला कयो। अल्लाह जे क़ुरान फरमायो ईअं न कयो जे इहो अमल कंदो वैलुन लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा। इन्हनि ऐब जुई करण वारनि गिला बोरनि जे लाइ अल्लाह बर्बादी जो ऐलान कयो आहे।
समझो था कि कोन था समझो? सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान फरमायो भला जे तव्हां माफ़ी ॾियण वारा थियो जॾहिं गुस्सो अचे कावड़ अचे कंहिंजे साम्हूं ग़लती थी वञे उन ते गुस्सो अचे बल काज़िमीनल गैज़ बल आफ़ीन अनिन नास। मोमिन पाने जी निशानी आहे कावड़ खाई वेंदो आहे ऐं साम्हूं वारे खे माफ़ियूं ॾेई छॾींदो आहे। कुरान अल्लाह फरमान कावड़ खाई वेंदो। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा हज़रत सैयदना इमाम अली मक़ाम जा सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु आया संदन जे गुलाम खां का गलती थी वई संदन जे साम्हूं इमाम हसन जो गुलाम हुजे नौकर हुजे गुलाम उन जी का गलती थी वई त नौकर हुयो इमाम हसन सुणे जो वरी सुभान अल्लाह गुलाम है समझो था। हज़रत इमाम हसन कावड़ जो केस त फौरन ही आयत कुरान जी पढ़ी बल काज़िमीनल गैज़। हज़रत इमाम हसन जी जेका कावड़ हुई न समझई त हाणे मौला इमाम हसन दरको ॾींदा सज़ा ॾींदा आयत जो पढ़ी त इमाम हसन जो गुस्सो थधो थी वियो। अल्लाह जे पाना जेके इन से माफ़ियूं ॾींदा आहिनि इमाम हसन साईं फरमायो त हल मूं तोखे माफ़ी ॾिनी वरी अल्लाह जो अॻियां फरमान पढ़ी त उहे एहसान कंदा आहिनि उन्हनि सां कंहिंखां ग़लती थी वञे उन ते कावड़ खाई वेंदा माफ़ी ॾींदा पर ग़लती करण वारे ते बेफ़रमान ते वरी एहसान करे छॾींदा आहिनि। इमाम हसन साईं फरमायो वञ मूं तोखे आज़ाद कयो अॼु खां पोइ तूं ग़ुलाम न आहीं तूं आज़ाद आहीं। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोमिन पाने जी निशानी आहे ईमान वारे जी निशानी आहे जो मानन जो खैर ख्वाह हूंदो आहे मानन जो हमदर्द हूंदो आहे हद ॾोखी हूंदो आहे ऐब जो नाहे हूंदो रुगी सिंधी में साईं जो मिसाल ॾींदा आहिनि अपना जुगा वसे कोई रोवे भावे हसे हा न पंहिंजो घर वसे पानी झुकी वसे पंहिंजो खीसो भरजे। अल्लाह जे कुरान फरमायो अल्लज़ी जमा मालम अदद रुगी जाना असांजो घर वसे घणी घणी माल लिकाए रखंदा घणी घणी लिकाए रखंदा को गरीब को मिस्कीन को ओड़े पाड़े में बेवा को साईं मुंहिंजा यतीम का बेवा औरत को तुझे घर में ओड़े पाड़े में बेघर को मिस्कीन मदद न करे वरी उन में एबजुई करे पांजो माल लिकाए रखे पैसे ते तकब्बुर करे वडाई करे हठ करे। कुरान फरमायो इनन जेरा बर्बादी आ अरैतल लगी युकज़िबु बिद्दीन। कुरान को फरमाए महबूब उन मानू के न ॾिठई जे क़यामत जे ॾींहं जो इनकार कयो फज़ालिकल लज़ी यदुल यतीम को यतीम आयो यतीम उन दे अचे तो उनके धिक्का ॾेई ॿाहिरि करे छॾे। कुरान आहे फज़ालिकल लज़ी यदुल यतीम जॾहिं कोई यतीम उन वटि आयो त उनखे धिक्का ॾेई पाण परे करे छॾियईं वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन ऐं माण्हुनि खे मिस्कीन खे मानी त नथो खाराए पर ॿियनि खे बि मशवरो नथो ॾिए त उहे मिस्कीननि खे मानी खाराइनि माण्हू जी मदद कनि पाण त नथो करे वरी ॿियो को मददगार आहे त उनखे रोके उनखे झले। क़ुरान को फरमाए महबूब इन बदकार माण्हू खे न ॾिठई इन बेहया माण्हू खे न ॾिठई जेको ग़रीबनि मिस्कीननि खे पाण बि मानी नथो खाराए पाण त मदद नथो करे ऐं ॿियनि खे बि मदद करणु नथो ॾे इहो माण्हू बदकार आहे। अल्लाह वटि उहो माण्हू भलो आहे जेको पाण बि चङे रस्ते ते हले ऐं ॿियनि जो ख़ैर ख्वाह मददगार हमदर्द हथ ॾोखी बणिजी वञे। वरी सुभान अल्लाह समझो था कि न कोन था समझो? सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जा फरमान जो ॿुधायां जेके मिस्कीननि जा मददगार मुसलमाननि जा हथ ॾोखी कंहिंजे दिलनि में सुरूर ऐं सुकून दाख़िल करण वारनि जे लाइ मुंहिंजे लजपाल नबी केॾा वॾा इनाम इकराम फरमाया ॿुधंदव कि न थकिजी पिया आहियो? अञा त अधु कलाक गुज़रियो आहे पूरो कलाक अञा तकरीर करणी आहे। अधु कलाक मुंहिंजे हिसे जो कलाक मुंहिंजे मुर्शिद जे हिसे जो
सल्लल्लाहु सही बुखारी शरीफ में हदीस, सही मुस्लिम, सुनन अबू दाऊद, हजरत सैयदना इब्ने उमर रदियल्लाहु तआला अन्हु राविया तो अन्नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल मुस्लिमु अखुल मुस्लिम, हिकड़ो मुसलमान बे मुसलमान जो भाव आहे। हिकड़ो मुसलमान बे मुसलमान जो भाव ला यज़लिमुहु, उनजे मथां ज़ुल्म नाहे कंदो, वला युस्लिमुहु, ऐं हिकड़ो मुसलमान बे मुसलमान जो हक़ नाहे खाईंदो। मन कान फी हाजत अखीहे कान अल्लाहु फी हाजतिही। भगवान फरमायो जेको के मुसलमान जी के इंसान जी हाजत रवाई करे, के जीवनी मदद करे, के जी हाजत पूरी करे, कान अल्लाह फी हाजतिही, तो उन जी मोहताजुन में अल्लाह उन जो मददगार बणजी वेंदो आहे। रब उन जो मददगार जको बिन जो मामलात हल करे। वमन फरजन मुस्लिमिन कुर्बतन फरजल्लाहु अन्हु बिहा कुर्बतन मिन कुरबि यौमिल क़ियामा, जको के मुसलमान जी परेशानी लाहे, के जो दुख लाहे, वो मानू गमगीना दुखारो परेशान उन जीवनी मदद करे, उन जीवनी परेशानी ला थई, दुख ला थई, परेशानी में आसानी पैदा कई। मुझे लजपाल नबी फरमायो त अल्लाह ताला उन जो क़यामत जे ॾिहाड़े जो हड़ई परेशानियूं लाहे छॾींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, वमन सतर मुस्लिमन सतरल्लाहु यौमल क़ियामते, ओ मुसलमान जेको बिन जा ऐब लिकाईंदो आ, बिन जूं ग़लतियूं लिकाईंदो आ, उन्हनि खे ताना नाहे ॾींदो, ऐब जुई नाहे कंदो, गिला या ग़ीबत कंहिंजी नाहे कंदो, माण्हुनि ते कंहिंजा ऐब ज़ाहिर नाहे कंदो। मुझे लजपाल नबी फरमायो त सतरल्लाहु यौमल क़ियामते, अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े उन जा ऐब लिकाए छॾींदो, ग़लतियूं लिकाए छॾींदो। सुभान अल्लाह, केॾो वॾो इनाम आहे, केॾो वॾो इकराम आहे, केॾी वॾी महिरबानी आहे, केॾी वॾी अल्लाह जे तरफ़ां इनायत आहे। जिन जा ऐब लिका रब तुंहिंजा ऐब लिकाए छॾींदो। इन जूं परेशानियूं लाहे अल्लाह तुंहिंजे लाइ आसानी पैदा कंदो। इन जो मददगार थी अल्लाह वरी तुंहिंजो मददगार बणजी वेंदो। हर कंहिंजे ज़िंदगी में, हर इंसान जी ज़िंदगी में कॾहिं लाहा ईंदा आहिनि, कॾहिं चाड़ा ईंदा आहिनि, कॾहिं ख़ुशी आहे, कॾहिं गमी आहे, कॾहिं दुख आहे, कॾहिं सुख आहे, कॾहिं दर्द आहे, कॾहिं आसानी आहे, कॾहिं मुश्किल आहे, कॾहिं भलाई आहे, कॾहिं चङाई आहे। सदाई जीअं सियारो अचे, उन्हारो अचे, गर्मी अचे, सर्दी अचे, इएं इंसान जी ज़िंदगी में बि तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। तूं चाहीं थो जॾहिं तूं दुखारो थी, मुश्किल में पवी, दर्दन में पवी, जॾहिं तूं तंग दस्त थी, अल्लाह तव्हांखे तंगी न आणींदो ज़िंदगी में, सदाई ख़ुशहाल हूंदो। त मदीने वारे जो फरमान थो ॿुधायां, तव्हां चाहियो था जॾहिं का परेशानी अचे, जॾहिं का तंगी अचे, त अल्लाह जे नबी फरमायो उन परेशानी में, उन दर्द जो
इन जा दर्द लाहिण वारा थियो, इन जा मददगार थियो, त अल्लाह वरी तव्हां जा दर्द दूर करे छॾींदो। सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन यस्सर अला मुसिरिन फिद दुनिया, ओ मानू जो को मानू मुश्किल में पिल हुजे उन जे ला आसानी जो वाटू खोले, आसानी जो राह खोले, दुनिया में उन जे ला आसानी पैदा करे। यस्सर अल्लाहु अलैहि दुनिया फिद दुनिया वल आखिरत, अल्लाह ताला दुनिया में उन जे ला आसानी पैदा कंदो त आखिरत में उन जे ला आसानी पैदा करे छड़ींदो आहे। नबी अब नफ्सा नफ्सी जे आलम में हूंदा, को अल्लाह जे साम्हूं ॻाल्हाईंदो न, पर जेको हिन नबी जे फरमान ते अमल करे, मुंहिंजे लजपाल नबी जे कौल ते त ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो, मुस्लमाननि जा ख़ैर ख़्वाह थियो, त क़यामत जे ॾियारे बग़ैर कंहिं परेशानी जे, बग़ैर कंहिं तकलीफ़ जे, बग़ैर कंहिं रुकावट जे अल्लाह ताला तव्हां जे लाइ राहूं आसान फरमाए छॾींदो। कलो की ॻाल्हि आहे, कराची में वियुसि, मुंहिंजा बिरादर अकबर साईं साहिबजादा साजन साईं मदीने शरीफ़ रवाना थिया, घर वारा पिया, काफ़िलो हुयो तक़रीबन 50-60 माण्हू हुया, उहे वञनि पिया, हिकिड़ा त आसानी सां हलिया विया, पार उतरी विया, वञी जहाज़ में वेठा, हिकिड़ा वरी FI वारा पाकिस्तानी बेईमान कबीलो आहे हिकिड़ो, FI हे सवाल हीअं छो थियो, हीअं छो थियो, हीअं छो थियो, फलाणो सवाल इमिग्रेशन ते सवाल, हिकिड़नि खां बग़ैर सवाल करण जे रवानो करे छॾियनि, हिकिड़नि खां पुछाई कोन कयनि, बसि पासपोर्ट ते ठपो हणंदा आया, निकिरो बा, तव्हांजो मसइलो आसान आहे, तव्हांजो मसइलो हल आहे, तुंहिंजो रिश्तो सही आहे, फलाणे साईं मुंहिंजा तुंहिंजी टिकट सही आहे, तुंहिंजी वीज़ा सही आहे, हलो तव्हां अॻियां रवाना थियो। हिकिड़नि खे वरी बीहारे छॾियनि, तुंहिंजो रिश्तो सही न आहे, तुंहिंजो टिकट सही न आहे, तुंहिंजी वीज़ा सही न आहे, तुंहिंजी पासपोर्ट में हे मसइलो आहे, हिकिड़नि खे सवाल जवाब करे रवानो कयनि, हिकिड़नि खे वरी सवाल जवाब करण खां पोइ वरी एयरपोर्ट खां ॿाहिरि कढी छॾियो, हलो वापसि तव्हां अॻियां मदीने शरीफ़ नथा वञी सघो, वापसि मूं ते इहो मामिलो कल्ह आश्कार थियो, जे दुनिया में इहे सवाल जवाब था थियनि, एयरपोर्ट आहे, समझो था, हितां माण्हू पंहिंजा कागज़ात डॉक्यूमेंट हर शइ आसान करे एयरपोर्ट ते पहुचे त उन्हनि खे सवाल जवाब करण जी ज़रूरत ई कोन पवंदी, समझो था, तव्हां आसानी सां आराम सां वञी पहुचंदो, जहाज़ में वञी वेंदो, पर हितां ताईं तव्हां पंहिंजा डॉक्यूमेंट, पंहिंजा मामलात हिचकिचाहट वारा करे वेंदो, ग़लति बयानी करे वेंदो, ज़रूर ते पकड़बो, ज़रूर ते फासंदो, उन जा सवालनि जा जवाब न ॾेई सघंदो, मुंहिंजो क़यामत जे ॾियारे बि ईअं ई मसइलो थींदो। हिकिड़ा पुछाणे में हूंदा, हिकिड़ा पंहिंजे गुनाहनि जे करे, ख़ताउनि जे करे सवाल जवाब खां पोइ आहिनि मुमकिन आहे उन्हनि जी छोटकारो थी वञे, अॻियां हलिया वञनि, हिकिड़नि खां वरी पुछाणो थींदो, सवालनि जा जवाब न ॾींदा त उन्हनि जे लाइ मलाइकनि खे ऐलान थींदो, हिननि खे वञी जहन्नम जे खॾ में विझायो। हा भाउ, इहो ई मामिलो थींदो। मदीने वारे साईं फरमायो, जेको ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कंदो आहे, उन जे लाइ हिसाब किताब हुजे, पुलसरात हुजे, महशर जो मैदान हुजे, यस्सर अल्लाहु अलैहि, अल्लाह ताला उन जे लाइ हर मामले में आसानी पैदा करे छॾींदो आहे।
सुभान अल्लाह। सही इब्ने हिब्बान की हदीस आ, मुझे लजपाल नबी फरमायो इन्नलिल्लाहि खल्कन खलकहुम लिहवाइजिन नास। बेशक अल्लाह ताला रब्बे कायनात हिकड़ो एड़ो टोलो पैदा कयो आ, मखलूक में इंसानन में हिकड़ो ग्रोह एड़ो आ जंजो कम इहो हूंदो आ जंहिंखे अल्लाह ताला पैदा ई इन जे करे कयो आ त जीअं उहे मखलूक जूं परेशानियूं हल करण वारा बणजी वञनि। अल्लाह ताला माण्हुनि खे उन्हनि जे दिलनि में इहा ॻाल्हि विझंदो आहे तव्हांजी ज़िंदगी जो मामलो तव्हांजी परेशानी दुख जे हल थींदो, फलाणे माण्हू वटि वञो उहो तव्हांजो मददगार थींदो। अल्लाह ताला इहे माण्हू पैदा ई इन जे करे कंदो आहे त जीअं मुस्लमाननि जा मददगार बणिजी वञनि। साईं करीम फरमायो अल्लाह ताला जने के ते राजी थींदो आ, जने के ते बाने ते राजी थींदो आ त माण्हुनि जा उन में कम विझंदो आ, माण्हुनि जूं परेशानियुनि जे हल करण जे लाइ उन में कम विझंदो आ। त बाली असांजी मदद कर, सिफारिश कर, असांजो हे मामलो हल कर। जेको माण्हू इहे वञी करे उनजी मदद करे विख वधाए रब विख विख जो उनखे अजर इनाम अता कंदो आहे। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो लजपाल नबी फरमायो ही हदीस इमाम अस्बहानी पंहिंजे रिवायत में आती है, अल्लामा इब्ने अबी दुनिया वादिया हबीब करीम फरमायो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन मशा फी हाजत अखीहि मुस्लिम ओ बनो जेको पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद करण जे लाइ विख खई अथई हलियो आहे कतबल्लाहु बिकुल्लि ख़तवतिन सबईन हसना। अल्लाह ताला हर विख जे बजाए उनखे 70 नेकियूं अता कंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। अने कम जी हदीस से गौर सां ॿुधजे। साईं करीम फरमायो जेको माण्हू के मुस्लमान जी मदद जे लाइ घरां निकिरे विख विख जे बजाए हर कदम जे बजाए अल्लाह ताला उनखे 70 नेकियूं अता कंदो आहे। वमहा अनहु 70 सय्यतन हर विख जे बजाए अल्लाह ताला उन जूं 70 खताऊं 70 गुनाह बख्शे माफ करे छॾींदो आहे। मादरी मां निकिते तो पंहिंजे ॻोठ मां निकिते, बदीर मां निकिते, डंडे मां निकिते, कराची में कंहिंजो कमु हुआ पंहिंजे भाउ जी मदद जे लाइ कराची ताईं हाणे विखूं खणियूं थियूं। भली त गाॾी में वेठो हुजे पीते जो चक्कर त आहे न, इहा त विखा ॿुधा त हाणे जे कराची ताईं वञी मदीने वारे साईं फरमायो इला अन यरजिअ मिन हैसु फारकहु जिथां निकितो वापस मोटी उन जाइ ते न पहुचे तेसी ताईं हर विख जे बदिले 70 नेकियूं विख जे बदिले 70 गुनाह बख्शदी वेंदा। अञा तो रज़ा जो सुभान अल्लाह। ॿुधा त ईअं नेकियुनि जा अंबार लॻी वञनि। वट क़यामत जे ॾियारे हिकिड़ी नेकी वॾी ॻाल्हि हूंदी, हिकिड़ी नेकी मुख़्तलिफ़ हदीसूं मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि बयान कयूं त हिकिड़ी नेकी न हूंदी माण्हू घुरंदो सुवाल कंदो अबो अम्मा चाचा माइट मिट दोस्त अहबाब जिगरी यार हिकिड़ी नेकी न ॾींदा। एॾी वॾी ॻाल्हि आहे पर मुस्लमान कंहिंजी मदद जे लाइ घरां निकिरे जेसीं घर वापसि मोटी न अचे हर विख जे बजाए उनखे 70 नेकियूं मिलंदियूं, हर विख जे बजाए उनजा 70 गुनाह बख्शा वेंदा आहिनि। हे त
जेको रुकी निकरे केनी मदद जेला ध्यान मुरिया तव्हांजो केनी मदद जेला रुकी निकतो हुआ उन जेला जोरा अॻियां मदीने वाले साईं फरमायो फ़इन कदई खुदियत हाजतुहु अला यदई खरज मिन ज़ुनूबी का यौम वलदतहु उम्मुहु जेकरे को मानो के मुसलमान जी हाजत रवाई देला घर मां निकतो आ वनी उन जी हाजत पूरी कई उन जो कम पुजारी ते पहुंचाई उन जो कम सहल कई हाजत पूरी कई मदीने वाले साईं फरमायो अल्लाह उनके गुनाह का ये थोड़ी साफ कंदो आ जण अज पंहिंजे मां जे पेटा जाओ आहे हाजत जेला निकरे घरा निकतो विख विख जे बजाय 70 नेकियूं 70 गुनाह बख्शजी वजन हाजत पूरी करे त अल्लाह ताला हाजत रवाई करण जे करे उनके समूरन गुनाह जी माफी दई छडींदो वइन हलक फीमा बैन ज़ालिक दखल अल जन्नत बिगैर हिसाब हाजत रवा मुसलमान के बगैर हिसाब जे जन्नत में दाखिल करे छड़ींदो अने छा खपे सुभान अल्लाह आए फायदो मुसलमान जी मदद करण में के कोने हाणे तो कुछ न कुछ दिल चवंदी हूंदी सुभान अल्लाह मुझे लजपाल नबी फरमायो मन आना अब्दन फी हाजतिही सब्बत अल्लाहु लहु मकामहु यौम तज़ूलुल अक़दाम ओ चीज आए ते मन जा कदम टकंदा पिया रब जे हुजूर में पेश थियण जो खौफ हूंदो डप हूंदो अल्लाह जे हुजूर में बीहण जो खौफ हूंदो माण्हू बीह न सघंदा मदीने वाले साईं फरमायो जेको मुसलमाननि जो मददगार हुआ माण्हू जी क़यामत करण वारो आहे हाजत रवाई करण वारो आहे अल्लाह ताला खुद उन जा कदम क़यामत जे ॾियारे मज़बूत करे छॾींदो सल्लल्लाहु अलैहि पढ़ो सल्लल्लाहु अलैहि तसव्वुफ जे किताब में को वाक़ियो जे हज़रत सैयदना जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जुनैद बगदादी अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे लक़ब हुयो सय्यदुत ताइफ़ा सुभान अल्लाह
जियां वलियन जा टोला हैं ना, अब्दाल हैं, गौस हैं, कुतुब हैं, कलंदर हैं, ये साईं जन शरफुल औलिया में ये ओहदा बुधाया है वलियन जा कैटेगरी जेके वलियन जो उन्हनि में हिकिड़ो ओहदो आहे ताइफा। वो कुतुबन खां मथां दर्जो आहे ताइफा। ताइफा में भी ताइफा टोले वारन जो सरदार हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह। जुनैद बगदादी जी की इब्तिदाई जिंदगी हजरत जुनैद बगदादी हिकिड़ो मल्ह हुयो, कुश्तीबान हुयो, विढ़ंदो हुयो, वेद कंदो हुयो, कुश्ती कंदो हुयो, वॾो पहलवान हुयो, वॾो बहादुर हुयो। बगदाद शहर में जुनैद जहिड़ो को पहलवान मौजूद न हुयो। उनजी मल्ह में उनजे मुक़ाबले में को अचण वारो न हुयो, को माण्हू बीहण वारो न हुयो। हजरत जुनैद बगदादी बादशाह जे तरफा जेको बगदाद जो खलीफो हुयो, बादशाही मल्ह सॼो एॾो उहिदो मिलियुसि। हिन जी बहादुरी जा चर्चा एॾा मशहूर थिया जो वक़्त जे खलीफे, वक़्त जे बादशाह हजरत जुनैद बगदादी खे पंहिंजो ख़ुसूसी मल्ह करार ॾिनो त तूं मुंहिंजे तरफ़ां विढ़ंदो कर, मां तोखे इनाम ॾींदुसि, तोखे पैसा ॾींदुसि, दौलत ॾींदुसि। सुभान अल्लाह। वक़्त गुज़रंदो रहियो, हिकिड़ो माण्हू आयो जिस्म जो कमज़ोर आहे, नहीफ़ आहे, ॾुकरो आहे। बादशाह खे अचे चई त बादशाह सलामत, मां जुनैद बगदादी सां मल्ह विढ़ंदुसि। बादशाह तूं कमज़ोर आहीं, तूं हीरो आहीं, जुनैद सां कीअं विढ़ंदे? जुनैद जी कीअं हुनजो मुक़ाबलो करे सघंदे? हुनजो त नालो सॼे मुल्कनि में आहे, तूं हुनजो मुक़ाबलो कीअं करे सघंदे? चई त बादशाह सलामत जे मल्ह मारिया मूंखे हे इनाम ॾींदो की न? बादशाह चयो जे जुनैद सां मल्ह विड़ी उनखे दसे में किराए विधुई, तोखे हेतिरा हज़ार दिरहम ॾींदुसि, हे इनाम ॾींदुसि। साईं मुंहिंजा शहर बगदाद में ॻाल्हि हली वई, हिकिड़ो हीरो ऐं टुकड़ो माण्हू आहे जेको जुनैद सां मल्ह विढ़ण थो चाहे। साईं मुंहिंजा बगदाद जो शहर पलपिजी पियो, जुनैद जहिड़े पहलवान सां हिकु टुकड़ो माण्हू मल्ह विढ़ंदो, हिकु कमज़ोर माण्हू कीअं विढ़ंदो? सुभान अल्लाह। ॾियारो मुक़ररु थियो, ॾींहुं ठहियो, मैदान सजायो वियो, हज़ारे लखे माण्हू अचे जमा थिया। हज़रत जुनैद आयो, अचे पंहिंजे मैदान में बीठो आहे। हिकु कमज़ोर माण्हू, होॾां जुनैद जहिड़ो पहलवान माण्हू सॼे साम्हूं अचे बीठा, भाकुरे जो पिया। बादशाह बि पंहिंजो तख़्त अची रखियो आहे, जहान सॼो जमा थियो। हज़रत जुनैद बगदादीअ खे हिन कमज़ोर माण्हू कन में चयो, ओ जुनैद बराबरि तूं पहलवान आहीं, बराबरि तूं त वॾो मल्हो आहीं, तुंहिंजो नालो सॼे बगदाद में आहे, पर मां को मल्ह न आहियां, मां को पहलवान न आहियां। ओ जुनैद, मां हिकिड़ो सैयद ज़ादो आहियां, मां सैयद घराणे जो गरीब मिस्कीन आहियां, मुंहिंजा बच्चा झंग में लंघण वेठा आहिनि। ओ जुनैद, मुंहिंजूं न्याणियूं नौजवान आहिनि, उन्हनि जी शादी कराइणी आहे, मूं वटि पैसो न आहे, मूं वटि नौकर न आहे जो पंहिंजूं न्याणियूं परणायां। ओ जुनैद, मां तुंहिंजे नबीअ जी आल आहियां, तुंहिंजे नबीअ जो बच्चो आहियां। ओ जुनैद, मूं ॾे न ॾिस, मुंहिंजे नाने नबीअ ॾे निहार। ओ जुनैद, मल्ह विढ़ण दौरान तूं किरी पइजा, बादशाह मूंखे इनाम ॾींदो, पैसा ॾींदो, नौकर ॾींदो, मां पैसो वठी पंहिंजे बच्चनि जी शादी कराईंदुसि, न्याणियूं उथारींदुसि। हज़रत जुनैद बगदादी जे दिल में रहम पैदा थियो त सैयद ज़ादे मिन्थ कई आहे, हेॾा ज़िलालत, हेॾा पंहिंजी इज़त, पंहिंजी नामवरी जो नालो हुयो, हेॾा पंहिंजी शोहरत जो नालो हुयो, हेॾा ग़रीब मिस्कीन सैयद जी मदद करणी हुई, उनजी हद ॾोखी करणी हुई। चई थो इज़त नबीअ जी आल ते क़ुर्बान हुआ, मां जुनैद जी जान
सुभान अल्लाह जहान जी नज़रों अचे पियो जुनेद सा कमजोर माण्हू मलक वे थोड़ी देर थी आ माण्हू जो नारो है उतां जो ॾिठनि जुनेद ज़मीन ते किरी पियो पट ते पइजी वियो सैयद ज़ादो खटे वियो इनाम मिलिया इकराम मिलिया हर को माण्हू बेइज्जती जी नज़र सां ॾिसण लॻो जुनेद खे ओ जुनेद बादशाह जो निमक खाई हेॾो पहलवान सदाई वरी तो जो इहो हाल थियो आहे जुनेद जे कन में उन सैयद ज़ादे या ॻाल्हि चई हुई ओ जुनेद अॼु दुनिया जे ख़ातिर तूं किरी पो क़यामत जे ॾियारे पंहिंजे नाने नबीअ वटि तुंहिंजो सुफ़ारिशी बणिजो हिनजे दिल मां आवाज़ आयो दुनिया वारो तव्हांखे ख़बर नाहे मूं पंहिंजी इज़त ॾेई पंहिंजे नबीअ जी मोहब्बत हासिल कई आहे घरां थियो हितां मैदान मां निकितो राति जो वॻड़ो थियो आहे माण्हुनि जा ताना मेहणा सॼो ॾींहुं ॿुधी अंधेरे में बि सुतो आहे उन सैयद ज़ादे जा कन में लफ़्ज़ गूंजनि पिया ओ जुनेद तुंहिंजे नबीअ जे साम्हूं असां तुंहिंजा सुफ़ारिशी थींदासीं इहा मोहब्बत भरिया लफ़्ज़ सोचींदे अलाए मुंहिंजी क़ुर्बानी क़बूल पई हले न पई अलाए उन मिस्कीन सैयद जी मेहरबानी सां मूंते करम नवाज़ी थींदी या न थींदी सोचींदे हेॾा अख लॻी आहे सुभान अल्लाह होॾा दुआ जो मुखड़ो अखियुनि जे आयो अची वियो लजपाल नबी फरमायो ओ जुनेद मुझे गरीब मिस्कीन अहल बैत जी तो मदद कई आहे ओ जुनेद उन तोसां दुनिया जो वाइदो न कयो हुयो आख़िरत जो वाइदो कयो हुयो ओरिया तमाम मोहम्मद मुस्तफा तोखे दुनिया जा बि इनाम अता करे चया भाकुर पाए ये जो महबूब मुहम्मदी फैज़ अता फरमायो त जुनेद जी दुनिया बि बदिलजी वई ज़ाहिर बि बदिलजी वियो त बातिन जो बख़्शो रोशन थी वियो सुभान अल्लाह करम नवाज़ी थी वई मेहरबानी थी वई पोइ जुनेद जो नालो मल्हनि मां पहलवाननि मां निकिरी नबीअ जे ख़ादिमनि में ऐं अल्लाह जे वलियनि में नालो अची वियो आहे जंहिंते करम नवाज़ी थिए सुभान अल्लाह मिठा उहे करम नवाज़ी जा दर बंद नाहिनि थिया ये दरवाजा रुकजी नाहिनि विया जे अॼु बि तूं कंहिंजी मदद करी अॼु बि तूं महबूब जे फरमान ते अमल करी त अल्लाह ताला अॼु बि मेहर जा मींहं वसाए छॾींदो आहे सल्लल्लाहु अलैहि सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए अन्ना रजुलन जाअ इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एगो मर्द साईं करीम जी बारगाह में आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह अय्युन नास अहब्बु इलल्लाह या रसूल अल्लाह ॿुधायो त अल्लाह वटि सभ खां महबूब बानो केरु आहे रब जो महबूब बानो केरा रब जो मतलूब बानो केरा यानी वो माण्हू ॿुधायो जंहिंसां अल्लाह पाण मोहब्बत रखंदो आहे असीं त चऊं था न अल्लाह जी मोहब्बत नसीब थे मौला पंहिंजी मोहब्बत ॾे मौला ज़िक्र कयूं था फ़िक्र कयूं था निमाज़ पढ़ूं था त रब राज़ी वञे पर नबी खां पुछा थो करे महबूब ॿुधायो त उहो कहिड़ो माण्हू आहे जैसा अल्लाह पाण मोहब्बत करदो है। वरी तो सुभान अल्लाह।
इलल्लाह अनफअहुम लिन्नास। ओ वो माण्हू जेको माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदो आहे, नफ़ो ॾींदो आहे, माण्हुनि खे नुक़सान नथो ॾे, फ़ाइदे ॾियण वारो आहे। इन बाने सां अल्लाह मोहब्बत फरमाईंदो आहे। जेको ॿियनि खे फ़ाइदो ॾे, मदीने वाले साईं फरमायो अल्लाह ताला जो महबूब बानो बणजी वेंदो आहे। वरी सवाल कई, या रसूल अल्लाह व अहब्बुल अमाल इलल्लाह, वो अमल ॿुधायो जेको अल्लाह जो महबूब तरीन अमल आहे, अहिड़ो अमल जंहिंजे करण सां रब जी मोहब्बत मिले, जे अमल खे अल्लाह पसंद कयो हुजे। हबीबन फरमायो त अल्लाह वटि सभिनी खां पसंदीदा अमल इहो आहे जो तुदखिलहु सुरूरन फी कुलूबिल मुस्लिमीन, मुसलमाननि जे दिलुनि में सुरूर दाख़िल कयो, मुसलमाननि जे दिलुनि में इत्मीनान दाख़िल कयो त इहो अमल अल्लाह वटि मक़बूल आहे। तकशिफु अन्हु कुर्बतन, माण्हुनि जी परेशानी लाहियो, और तकदा अन्हु दईनन, या के मुसलमान जो कर्ज लाहियो, और ततरुद अन्हु जुअन, या के बुखारे जो पेट भरियो, लिअन अमशी मा अखिन फी हाजतिन, के मुसलमान जी मदद जे लाइ को माण्हू रुगी हले, इहो हलण अल्लाह वटि एॾो पसंदीदा जो अहब्बु इलैय मन इतकफ़ फी हाज़िल मस्जिद। ओ माण्हू मुंहिंजी मस्जिद नबवी में एतिकाफ़ वेहे, होॾा के मुसलमान जी मदद जे लाइ हले त अल्लाह वटि इहो एतिकाफ़ सभु मस्जिद नबवी जे खां बि के मुसलमान जी हाजत रवाई वधीक पसंदीदा अमल आहे। समझो कि न कोन समझो के मुसलमान जी वही मदद कयो, मदद करण बि ॻाल्हि आहे, वही उन जी हाजत रवाई करण बि ॻाल्हि आहे। हिते लफ़्ज़ आहिनि लिअन अमशी मा अखिन फी हाजतिन, हाजत रवाई जे लाइ रुॻी उन सां गॾिजी हलियो, इहो हलण वञण ई अल्लाह वटि मस्जिद नबवी में एतिकाफ़ में वेहण खां वधीक अफ़ज़ल आहे। वरी जो सुभान अल्लाह। वमन कज़म गैज़हु, जेको पंहिंजे गुस्से खे खाई वेंदो आहे, पंहिंजी कावड़ खे खाई वञे, मला अल्लाहु क़ल्बहु यौमल क़ियामत रिदन, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला पंहिंजी रज़ा सां हुन जे सीने खे भरे छॾींदो आहे। कंहिंजे मथां कावड़ अचे, कावड़ खाई वञे, अल्लाह खे राज़ी करे छॾे। करी जो सुभान अल्लाह। वमन मशा मा अखीय फी हाजतिन हत्ता यक़दिहा लहू, हिकिड़ो माण्हू के मुसलमान भाउ जी मदद जे लाइ वियो, तव्हां जो हुन जी हाजत रवाई कयईं, हुन जो मसइलो हल कयईं त सब्बत अल्लाहु क़दमैहि यौम तज़ूलुल अक़दाम, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह हुन जा कदम मज़बूत करे छॾींदो हशर में हिसाब किताब वटि, जंहिं ॾींहुं माण्हुनि जा कदम ॾकंदा पिया त ज़लज़ुल जो शिकार हूंदा, रब हुन जा कदम मज़बूत करे छॾींदो जेको मुसलमाननि जो मददगार आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हीअ हदीस पढ़ंदो ॾाढी भली हदीस ऐं हिनखे रिवायत करण वारा बि कमाल वारा आहिनि। हदीस बि कमाल जी आहे त हिन जी सनद बि कमाल जी आहे। वरी जो सुभान अल्लाह। ध्यान मुने जो तो मां सनद पढ़ा सुभान अल्लाह। अन जाफरिन, हज़रत सैयदना जाफर सादिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो, हज़रत इमाम जाफर सादिक तो फरमाए
हदीस मुझे अब्बे इमाम ज़ैनुल आबिदीन सलामुल्लाह अलैहि का मुझिया है। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो ये हदीस मुझे अब्बे मुझे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम का मुझिया। हजरत इमाम हुसैन फरमायो ये हदीस मुझे अब्बे मौला अली का मुझिया है। मुझे मुर्शिद मौला अली फरमायो तो मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा करीम जो फरमाया इन हदीस में मुझे लजपाल नबी जे अहल बैतन जो फैज़ आहे। सुभान अल्लाह। असा आशिक आल नबी दे साडी जिंद ते जान हुसैन ते पुत्र भिरा सब राहे खुदा किता उम्मत ते एहसान हुसैन। असा कदी नहीं भुलना जिवें पढ़िया कुरान हुसैन ममताज कफन ते लिख छोड़ो सदा दीन ईमान हुसैन। असांजो ईमान अहल बैत असांजी सिद्क अहल बैत असांजो दीन नबी उनजा जी आल असांजी जिंदगी जो मकसद अहल बैत। नचे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नमाज़ पढ़ रोजा रख जे अहल बैत जी मोहब्बत सीने में ना है समझ तो तुझो नमाज कबूल ना है। रोजा कबूल ना है ने नमाज रोजा कबूल करान चाहिए तो नबी आले नबी से मोहब्बत रखनी करी जो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मोहब्बत वाले जो एक शेर है उर्दू में जब नमाज़े पढ़ी जा अज़ाने दिए जा शबो रोज सजदो पे सजदे किए जा सजदे किए जा। अरे नमाज़े उसी की अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला है। नमाज़े उसी की अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला है। जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला है। भला बाग जन्नत भला बाग जन्नत को वो क्या करेगा मदीने में जिसको ठिकाना मिला है। और जिसे मिल गई उनके दर की गदाई उसे दौलते दो जहां हाथ आई। जिसे मिल गई उनके दर की
अब्बे इमाम मोहम्मद बाकिर खां बुधो इमाम बाकिर तो फरमाए मुझे अब्बे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो तो मुझे अब्बे इमाम हुसैन फरमायो हज़रत इमाम हुसैन फरमायो तो मुझे अब्बे मौला अली फरमायो मौला अली फरमायो तो मुझे आका महबूब मुस्तफा करीम जो को तस्लीम नबी सही फरमायो मा अदखल रजुलन अला मुमिनिन सुरूरन ओ मानो जेको के मुसलमान जे दिल में सुरूर दाखिल कंदो सुरूर दाखिल करण मतलब छाए माना के जी हाजत रवाई कंदो के जी मुश्किल आसान कंदो तो उन जे दिल में सुकून पैदा थींदो तो मां परेशान वेठो दुखारो वेठो तू अचे उन जी मदद करी वाह वाह करी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे लजपाल नबी हदीस पूरी को के अभी हदीस ज़हन में आई साईं करीम सल्लल्लाहु अलैहि तकरीब है वाह अकजो ना मुझे कला गले पे सुभान अल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े काम लश्कर बल्कि सफर दा अचन पिया बड़े जना साथी हुया साईं करीम सां गॾु अचन पिया त रस्ते में ॾिठो हिकिड़ो काफ़िलो हुजे हज़ारे जो काफ़िलो हुयो पानी जे करे बेहाल वेठा हुया उस पासे में को खूह न हुयो तला न हुयो जिता पानी भरे परेशान वेठा हुया सुभान अल्लाह मिस्कीनन जो मददगार महबूब मुस्तफा के मथा इतवा केड़ो जो न ॿिया काफ़िला गुज़रंदा हूंदा उन्हनि पाणी न ॾिनो साईं करीम पंहिंजी राह छॾे उन्हनि काफ़िले वारनि वटि आया मन छो बीठा आहियो चई त साईं पाणी जी उंज लॻी आहे जानवर मरनि पिया उन में गर्मी जी शिदत आहे साईं करीम फरमायो हिन जबल जे परियां हिकिड़ो हबशी वञे थो पियो उन जे कुल्हे ते हिकिड़ो मशकीज़ो आहे उनखे वठी अचो अल्लाह चवे थो नबीअ खे भित जे परे पासे जी ख़बर न आहे नबीअ खे भित छा जबलनि जे परियां जी बि ख़बर आहे वरी जो सुभान अल्लाह फरमायो हिन जबल जे परियां हिकिड़ो हबशी वञे थो पियो कारड़ो गुलाम उनखे वठी अचो वाक़ई माण्हू जबल जे मथां चढ़ियो त वाक़ई को माण्हू हुजे उहो हबशी नस्ल वारो उहो बीठो हुयो वठी आयसि टे चार ॼणा माण्हू विया हुनखे हुननि जो त किथे था वठी अचे हल असांजो नबी सुनो महबूब मुस्तफा तोखे घुरायो हा जेको मोहम्मद मुस्तफा नबी नओं आयो आहे उहो तो घुराए हलो मां उनजी ज़ियारत करे अचां सुभान अल्लाह वाह आरामी तुंहिंजा भाग वाह आरामी वाह हबशी वाह गुलाम तुंहिंजा नसीब दुनिया जा सिके पई त महबूब जो दीदार हुजे हिनखे घर वेठे साईं घुराए पिया दीदार कर सुभान अल्लाह दुनिया सिके पे जे चेहरे के दिसण जे ना ये जमाल के मुझे मुर्शिद दिल पर साईं ॾिठो त छा थो फरमाए तो जाने जाना ओ शाहे शाह ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तू जो शिद्दत शौक में तकड़े तकड़े आया साईं करीम साईं करीम सर के तू इलाज नबी छो घुरायो थी मूंखे साईं फरमायो तुंहिंजे कुल्हे में मशकीज़ो आयो खोल ते हे माण्हू पाणी पीअनि चई त या रसूल अल्लाह मुंहिंजो मालिक अॻियां बीठो आहे पाणी खुटी पवंदो हे हज़ारे माण्हू आहिनि इहे कीअं पाणी पीअंदा मुंहिंजो मालिक मूंखे मारे छॾींदो मां ग़ुलाम आहियां साईं करीम फरमायो तन जी रस्सी खोल मशकीज़े जो मुंह खोल तोखे हिकिड़े कतरे जो नुक़सान
मान न थींदो मुंह खोलियई मशकीज़ो खोलियई हिननि माण्हुनि पाणी भरियो पाणी पीतो जानवरनि खे पाणी पियारनि पंहिंजा मशकीज़ा भरनि आराबी वो हबशी हैरत मां करे पंहिंजे मशकीज़े खे ॾिसे वरी माण्हुनि खे ॾिसे वरी साईं करीम खे ॾिसे त मुंहिंजा लजपाल नबी खिलनि वेठा पानी खत्म न थी वञे साईं करीमन फरमायो त पानी जी रस्सी बंद न कजे खुलियल हुजे अल्लाह तुंहिंजे मुंहं खे रोशन कंदो बंद न कजे दुआ अल्लाह तुंहिंजे मुंहं खे रोशन कंदो नबी जी ज़बान मां लफ़्ज़ निकिरी विया इन मशकीज़े मां पाणी भरियो माण्हुनि पाणी पी साईं फरमायो अञा पाणी जी ज़रूरत आहे चवंदी या रसूल अल्लाह बस सैर थी वियासीं तुंहिंजी महिरबानी जो तूं असांजी मदद जे लाइ साईं करीमन फरमायो हाणे यारा ए हबशी पंहिंजी मशकीज़े खे बंदि कर ओरे आ मुंहिंजे लजपाल नबी उन जे सीने ते हथ लाथो अखियुनि सां मौजज़ो ॾिठई हो जेको मशकीज़े मां हज़ारे माण्हुनि पाणी भरे पीतो हिकिड़ो कतरो उन मां खुटो न हुयो साईं करीमन जे मथां उन ई वक़्तु कलमो भरे मुस्लमान थी वियो साईं करीमन जे चेहरे ते ही हथ सीने ते हथ फेरे फरमाइंदा हाणे रवानो थी वञ हे पंहिंजे घोड़े खे डोड़ाईंदो अॻियां पंहिंजे मालिक ॾे पहुतो मालिक हैरान थी वियो घोड़ो त मुंहिंजो आहे मशकीज़ो बि मुंहिंजो आहे साज़ो सामान त मुंहिंजो आहे पर घोड़े ते नओं माण्हू थो ॾिसां इहो केरु आहे गुलाम हबशी हुयो न कारो हुयो कारो शिकिल जो हबशी माण्हू ॾिठा अथव तव्हां जेके सिंधी में शीटी चवंदा आहिनि कारा नस्ल जा पर महबूब जो हथ जो चेहरे ते पियो आहे उहा कोछाए पर ख़त्म थी वई लेकिन आम गुलाम जो मुंहुं न पियो लॻे के शहज़ादे जो चेहरो पियो लॻो आका चयसि तूं मुंहिंजे गुलाम खे ज़रूरु क़त्ल करे आयो आहीं ऐं तो मुंहिंजे गुलाम खे मारे उनजे घोड़े ते मश्क ते कब्ज़ो करे आयो मुंहिंजो सारो सामान खणी आयो जी त न आका ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे मां तुंहिंजो गुलाम आहियां सुवाल पुछा कर जेके असांजा राज़ आहिनि से समूरा ॿुधाईंदो साईं जेको चेहरे ते रौनक किथां आई आहे जे कीअं न रौनक ईंदी जो अॼु हसनैन जे नाले जा हथ चुमी आयो हरी जो सुभान अल्लाह अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ मूंखे बि वठी हल मां बि तो साईं जा कदम चुमां मां चवां थो ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह नबी त मदद कई काफ़िले जी चवण हदीस बयान करण जो मक़सद वाक़ई बयान करण जो हबीबन त मदद कई पर मदद में उन हबशी नस्ल वारे खे बि शामिल कयनि समझो ना मदद में ॿियनि खे बि शामिल कयनि नबी जे कम में जेको माण्हू शामिल थी वियो ज़ाहिर जो बि नूर वारो थी वियो त बातिन जो बि मुनव्वर थी वियो सुभान अल्लाह हाणे ॾिसो त साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन उन्यारे काफ़िले वारनि खे पाणी जो पियारियो त उन्हनि जे दिलि में सुरूर दाख़िल थियो हूंदो न ख़ुशि थिया हूंदा सुभान अल्लाह हिननि जे मथां जो महिरबानी थी साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे जेको माण्हू के मुस्लमान जे दिल में सुरूर दाख़िल करे इल्ला ख़लक़ल्लाहु अज़्ज़ व जल्ल मिन ज़ालिका सुरूर मलका यअबुदुल्लाह अल्लाह ताला उन सुरूर जे बजाय उन हाजत रवा जहिड़ा हिकिड़ो मलाइक पैदा कंदो आहे हिकिड़ो फ़रिश्तो पैदा कंदो आहे जेको हिन जी हयाती ताईं जेसी मौत न अचे अल्लाह जी तौहीद अल्लाह जी इबादत कंदो रहंदो आहे फ़इज़ा सारल अब्दु फ़ी क़ब्रिही जॾहिं मिट माइट उन बाने खे ओ मुस्लमान जे दिल में सूर दाख़िल करण वारे जी ॻाल्हि आहे जॾहिं उहो मरंदो माइट उन खे क़ब्र में दाख़िल करे वेंदा हदीस जा लफ़्ज़ आहिनि तो दाम कंदो आहे वो रड़ी कंदो आहे त महिरबानी करे मूंखे अकेलो न छॾे वञो मूंखे न छॾे वञो मूंखे हिते तनहा न छॾे वञो माइटनि खे सॾु कंदो आहे को न ॿुधंदो अताहो ज़ालिका सुरूरो वो सुरूर जेको मलाइक जी सूरत में उन जी क़ब्र में दाख़िल थींदो और कयो आख़िरी हदीस पढ़ाइण खां पोइ दुआ घुरंदासीं वो सुरूर सुकून उन जी क़ब्र में दाख़िल थींदो
अम्मा तारीफ़ुनी वो उनका पुछा कंदो वो हाजत रवा का पुछा कंदो मुके सुञाणी तो मां केर आहियां तो वो जो यकुल लहू मन अंत केरी तो मुके खबर ना है केरी किथा आयो है चवंदो अन सुरूर लदी अदखलतनी अला फुलानिन अन अल-यौम ऊनिसो वहशतका व उलक्किनुका हुज्जतका बुध मां वो सुरूर आया जो तो फिलाने मुसलमान जे दिल में दाखिल कयो हुयो भला मुझी कब्र में छा जे आयो ही जई तो हिते तू टिकी थो खौफ ज़दा थियो ही तुंजो खौफ लाहिन जे ला आयो आया ऐ तुंजे मथा जेका हुज्जत कायम थियण वारो मलाइक जेके टे सवाल कंदा उन्हनि जो जवाब सेखारण जे ला तो वटि आयो आया सबबिदुक बिल कौल साबिते ओ जेको जवाब ॾींदे उन जवाब ते तोखे कायम रखण जे ला साबित रखण जे ला आयो आहियां व उशहिदुक मशाहिदक यौमल क़ियामते मलाइक जॾहिं क़यामत जे हाणे तोखां गवाही जे बारे में पुछा कंदा रब जी तौहीद जे बारे में त मां गवाह थींदुसि त मौला है पक्को मोमिन आहे वरी जो सुभान अल्लाह वशफा लक इला रब्बिक ऐ मां अल्लाह वटि तुंहिंजे लाइ शिफाअत कंदुसि व अरीक मंज़िलक मिनल जन्नते ऐं तोखे जन्नत जो रस्तो ॾेखारींदुसि हिकिड़ो सुरूर कंहिंजे दिल में दाख़िल कयो पर रोज़ानो जेकॾहिं इहो कमु कयो रोज़ानो के मुसलमान जी हाजत रवाई कयो साल जा 360 ॾिहाड़ा या 365 ॾिहाड़ा अंग्रेजी साल जा 365 ॾिहाड़ा रोज़ानो कंहिंजी हाजत रवाई कयो हर साल तव्हांजा 365 मलाइक ठहंदा अचनि सॼी क़ब्र तुंहिंजी नूर वारी हशर तुंहिंजो नूर वारो हिकिड़ी जमात जी सूरत में तूं जन्नत में पियो वेंदे छा इरादो अमल कबो कि न कुछ असर थियो हिन नसीहत जो कि न कोन गरीबन जी मिस्कीनन जी हद डोखी कयो पंहिंजे ओसे पासे में तो गरीब बेवा है हिकिड़ा माण्हू घुर कंदा आहिनि सुवाल कंदा आहिनि हिकिड़ा माण्हू सुवाल न करे सघंदा आहिनि समझो था मदीने वारे साईं फरमाया अहिड़े माण्हू जी मदद कयो जेको शर्म हया खां सुवाल नथो करे सघे गरीबी मिस्कीनी आहे तव्हां सुवाल नथो करे सघे तव्हांखे अल्लाह अकुल ॾिनो आहे फहम ॾिनो आहे अहिड़नि माण्हुनि जी वञी हली वञी मदद कयो मदरसे जी मदद कयो खानदान जी मदद कयो साईं मुंहिंजा यतीमनि जी मदद कयो उन्हनि जी पंहिंजी जानी माली मदद कयो पंहिंजो जान अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कयो पंहिंजो माल रब जे नाले ते लुटायो ॾिसो त अल्लाह तव्हांजे लाइ ख़ैर ई ख़ैर चङाई चङाई दौलत दुनिया आख़िरत कीअं थो जोड़े छॾे अमल कयो त अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो हबीब शल राज़ी थिए रब मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।